पीटीआई चेयरमैन जी तोशाखाना केस में सजा खिलाफ ॿुधणी ते दरख़्वास्त सूमर ताईं मुलतवी। पीटीआई चेयरमैन जे वकील लतीफ़ खोसा जो अदालत में एहतजाज ईंदड़ ॿुधणी ते पेश न थियण जो ऐलान। चीफ जस्टिस आमिर फारूक दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो त गुज़िरियल ॾींहुं ॿुधणी सूमर ताईं मुलतवी करे पे सघियासीं पर न कयो। असां बि ट्रायल कोर्ट वारो कमु करे सघूं था पर न कंदासीं। ट्रायल कोर्ट जेको ग़लति कयो ॿुधणी सूमर ताईं मुलतवी कयूं था। केर बि न आयो त फ़ैसिलो ॿुधाईंदासीं। पीटीआई चेयरमैन जो वकील लतीफ़ खोसा इस्लामाबाद हाई कोर्ट जी लिफ्ट में फासी पियो। अमले अधु कलाक खां पोइ लिफ्ट खोले लतीफ़ खोसा ऐं ॿियनि खे ॿाहिरि कढियो। पीटीआई चेयरमैन जी घरवारी बुशरा बीबी सुप्रीम कोर्ट में हल्फी बयान जमा कराए छॾियो। बुशरा बीबी चयो आहे त पीटीआई चेयरमैन जी ज़िंदगी खे ख़तरो आहे। तहरीक इंसाफ़ चेयरमैन जो वज़न बि घटि थी वियो आहे। सुप्रीम कोर्ट में बुशरा बीबी पारां हल्फी बयान एडवोकेट हामिद ख़ान जमा करायो। बुशरा बीबी जो हल्फी बयान सिविलियंस जे फ़ौजी ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि जे केस में जमा करायो वियो। केतिरनि ई ॾुखियाईनि ऐं मसइलनि पार 22 अगस्त ते अटक जेल में मुलाक़ात जी इजाज़त मिली। लंडन में नवाज़ फैमिली जो इजलास। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में नवाज़ शरीफ़ जी वतन वापसी लाइ फैमिली में 15 अक्टूबर ते इत्तेफ़ाक़ थियो आहे। शहबाज शरीफ़ इजलास में सलाह ॾिनी त नवाज़ शरीफ़ हाणे सेप्टेम्बर बदिरां अक्टूबर में वतन वापसि ईंदो। सखर पुलिस केटीएन न्यूज़ ऐं काविश जे ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि ताईं पहुची न सघी। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सिंध सरापा एहतजाज बणियल। लाड़काणो, कंदकोट, नवाबशाह, नौशरो फिरोज, ठट्टो, मीरपुर पठोरो, सन, ठोला ऐं ॿियनि शहरनि में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते मुज़ाहिरा। काविश ऐं केटीएन न्यूज़ सथ पारां सुभाणे कराची सीएम हाउस आॾो धरणे जो ऐलान थियल। मुख़्तलिफ़ सहाफ़ती सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं वकीलनि पारां धरणे जी हिमायत जो ऐलान। सुप्रीम कोर्ट अहद चीमा जे ख़िलाफ़ नेब दरख़्वास्त वापसि वठण ते उकलाए छॾी। सुप्रीम कोर्ट पारां अहद चीमा खे 3 साल बेगुनाह कैद रखण ते नेब खे छंड। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो त नेब कानून जो किरियल मक़सदुनि लाइ इस्तेमाल कयो वियो। जस्टिस अतरमिनुल्लाह रिमार्क्स ॾिना त नेब खे सियासी हथियार तौर इस्तेमाल कयो वियो। नेब अहद चीमा खे 3 साल जेल में रखियो। नेब कानून खे बेहुरमतीअ सां इस्तेमाल कयो वियो। केस में 24 भेरा इल्तवा घुरियो। साइफर केस में गिरफ़्तार पीटीआई जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी जी जिस्मानी रिमांड में 3 ॾींहनि जी वाध। एफआईए जी शाह महमूद कुरैशी जे 9 ॾींहनि जे रिमांड वारी इस्तदा रद्द। ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत काइम ख़ुसूसी अदालत शाह महमूद कुरैशी जे रिमांड में वाध कई। एॾी नंढी उमिरि जी न्याणी अलाए केतिरा हुन ज़ुल्म सटान जेतिरी बि मुज़नत कजे उहा घटि आहे। त जेसिताईं इनखे सज़ा न मिलंदी त एतिरा केतिरा ई असद छा निकिरंदा। अलाए केतिरा एतिरा छुपियल आहिनि जेसि अगरि हिनखे फातिमा खे इंसाफ़ न मिले त एतिरा ॿिया केतिरा ई थी वेंदा। असांखे इंसाफ़ थो खपे फातिमा जे लाइ। मां इहे ॼणनि चाहींदमि त फातिमा खे सां जेको ज़ुल्म थियो आहे उनखे इंसाफ़ ॾिनो वञे। मां त चवां थो मासूम ज़िंदगी ॾिठी कोन आहे। पहिरियों ई जेका आहे पंहिंजो माना जेका आहे पंहिंजी ज़िंदगी में हुनजी गुज़री वई। छा उहो सोचींदो जेको हैवान आहे उनखे अहिड़ी सज़ा ॾिनी वञे, सरेआम फांसी ॾिनी वञे। जेको बि मुलविस आहे हुनजे जॾहिं केस साबित थिए थो हुनजी करायो आहे कि सज़ा ॾिनी वञे। राणीपुर जे पिराणी हवेली में क़तल कयल मासूम फातिमा जे क़तल केस में नामज़द हिना उर्फ सोनिया शाह ऐं पीर फयाज़ शाह खे पुलिस गिरफ़्तार करण में नाकाम। मासूम फातिमा जे क़तल केस में नामज़द जवाबदारनि जी हिमायत में धाड़ेल बि मैदान ते अची विया। पिराणी हवेली में वहशत जो निशानो बणियल मक़तूल फातिमा जे वारसनि ऐं सहाफ़िन खे धमकियूं। सहाफ़िन खे धमकाईंदड़ हिकु मुरीद गिरफ़्तार। खैरपुर नर्सिंग कॉलेज जे शागिर्दियाणियुनि जो मासूम फातिमा जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतजाज।
जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। मुख़्तलिफ़ मुल्कनि सां वास्तो रखंदड़ हार्वर्ड यूनिवर्सिटी जे 38 शागिर्दनि जी GHQ आमद। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां मुलाक़ात। आर्मी चीफ शागिर्दनि खे इलाक़ाई सलामती जे मसइलनि ऐं ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम खे हथी वठाइण में पाक फ़ौज जे किरदार बाबति आगाही। आर्मी चीफ चयो आहे त पाकिस्तान दहशतगर्दी जे ख़िलाफ़ मज़बूत किरदार अदा करे रहियो आहे। आलमी बिरादरी खे पाकिस्तान जी क़ुर्बानियुनि ते दाद ॾियणु घुर्जे। आर्मी चीफ वालारेल कश्मीर जी सूरत हाल बाबति बि शागिर्दनि खे आगाह कयो। अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड प्लोम जी चीफ इलेक्शन कमिश्नर खां पोइ निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ सां मुलाक़ात। अमेरिकी सफ़ीर पारां पाकिस्तान जे इक़्तिसादी ऐं तरक़ियाती एजेंडा जी हिमायत जो ऐलान। वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त पाकिस्तान ऐं अमेरिका जा लाॻापा पुराणा आहिनि जिन खे वधाइण जा ख़्वाहिशमंद आहिनि। नून लीग जे वफ़द जी इलेक्शन कमीशन सां मुलाक़ात। कमीशन चूंडनि बाबति तजवीज़ूं घुरी वरितियूं। एहसन इक़बाल चयो आहे त इलेक्शन कमीशन नईं तकबंदनि ऐं वोटर रजिस्ट्रेशन जो अमल 14 डिसंबर ताईं मुकमल करण जी ख़ातिरी कराई आहे। इलेक्शन कमीशन आइन मूजिबि चूंडूं कराइण जी पाबंद आहे। अव्हां खे ख़बर नाहे त हिन ख़िते सां छा थी रहियो आहे। ॻोठनि मां माण्हुनि खे बेदख़ल कयो पियो वञे। हाउसिंग स्कीम जे नाले ते आलमी सतह जे पार्क ते कब्ज़ो थी रहियो आहे। छा अव्हां हिन सूरत हाल खां वाक़िफ़ आहियो? सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जो खीरथर नेशनल पार्क खे ख़त्म करे हाउसिंग स्कीम ठाहिण तां सिंध हुकूमत ते सख़्त कावड़ जो इज़हार। चीफ सेक्रेटरी अदालत खे ॿुधायो त कमिश्नर हैदराबाद जी रिपोर्ट मूजिबि पार्क जी एराज़ी ते को बि कब्ज़ो नाहे थियो। मुस्तक़बिल जो कुझु नथा चई सघूं। अॼु जी ॻाल्हि यकीन सां करे रहियो आहियां। अदालत पारां चीफ सेक्रेटरी खे ख़मीस ताईं हल्फ़नामो जमा कराइण जो हुकुम। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धारदार रोड हादसनि में 2 ॼणा फौत, हिकु मासूम नींगरी समेत 17 ॼणा ज़ख़्मी। थाणोबोला खान वेझो कराची खां सवात वेंदड़ मुसाफ़िर कोच ट्राई बस थियण सबबि कल्टी, 15 मुसाफ़िर ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। रतो तेरो वेझो ज़ख़्मी थियल दोदापुर वासी नौजवान मुख़्तियार कटोहर ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अस्पताल में फ़ौत। डिगड़ी भरिसां टंडो जान मोहम्मद रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, आबिद हुसैन मुग़ल फ़ौत थी वियो। कार ड्राइवर फरार थी वियो। कराची में अबुल अहल सफ़ाहानी रोड ते वीगो ते फायरिंग, नारी ऐं नौजवान क़तल। मक़तूल नारी जी सुञाणप लारेब ऐं नौजवान जी अहसन तौर थी। पुलिस गाॾी ते फायरिंग कंदड़ पीउ ऐं पुट खे गिरफ़्तार करे वरितो। मक़तूल नारी जे पीउ पारां जोड़े खे क़तल करण जो एतराफ़। कराची जे लसबेला चौक भरिसां नाले में गैस भरजण सबबि धमाको, 8 वाटड़ू ज़ख़्मी, 14 दुकाननि खे बि नुक़सान पहुतो, ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। कंबर भरिसां सऊदी अरब खां 3 ॾींहं अॻु आयल शख़्स पुरमज़ाहमत ते क़तल। वगण रोड ते ॻोठ मतल वटि हथियारबंद फोरूं गोलियूं हणी नौजवान अल्ताफ़ मुकेरी खे क़तल कयो। सऊदी खां 3 ॾींहं पहिरीं नौजवान घर आयो हो। मोटरसाइकिल ख़रीद करे ॻोठ वञी रहियो हो त पुरमज़ाहमत ते फोरन खेसि क़तल कयो। कुंभ जे सियाल मोहल्ले में वेशी जवाबदार जे 8 वरियनि जी निगरी साम्हूं तैनात जिंसी ॾाठाई। वारिस ॿाड़ीअ खे खणाए थाणे ते पहुची विया। पुलिस ॿाड़ी खे मेडिकल लेटर ॾेई कोर्ट जी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त आकिब नाले जवाबदार नींगरी खे झंग में ज़्यादती जो निशानो बणायो आहे। कंदकोट में पुलिस जो दुरानी महर ऐं दोदापुर पुलिस चेक पोस्ट वारनि इलाइक़नि में 3 ॾींहं बि ऑपरेशन फायरिंग जी ॾे वठि ऐं माटर गोला लॻण सबबि निसार सब्ज़ोई समेत 2 जवाबदारनि जा घर सड़ी विया। पुलिस मुक़ाबले जो 60 जवाबदारनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत दुरानी महर थाणे ते 2 धारदार केस बि दाख़िल। मांझंद में सिविल सोसाइटी ऐं हाजाणा बिरादरी जे माण्हुनि जो पुलिस ख़िलाफ़ इंटस हाईवे ते धरणो।
हाजाना बरादरी जे माण्हुनि नवाबशाह पुलिस पारां मुबैना खंभे गुम थियल गोरहारी औरत खे आज़ाद न करण ख़िलाफ़ धरणो हयो वियो। रोड ब्लॉक धरणे में जसकम अॻवान डॉक्टर न्याज़ नालाणी, एसवीपी अॻवान ख़ुदा बख़्श थेबो ऐं ॿियनि जी शिरकत। मुज़ाहिरनि पारां गिरफ़्तारी बाद गुम थियल औरत हुस्ना खे आज़ाद करे सीआईए इंचार्ज ते केस दाख़िल करण जो मुतालबो। हुसड़ी जे थाणे मां गिरफ़्तार कयल 2 चोर लॉकअप जे कमरे जी दरी टोड़े फरार थी विया। पुलिस 4 ॾींहं अॻु लोह चोरी कंदड़ अताउल्ला खान ऐं ज़िशान पठान खे गिरफ़्तार कयो हो। थाणे में मुक़रर पुलिस एहलकार जुमे जी नमाज़ ते विया त पुठियां 2 चोर दरी टोड़े फरार थी विया। ऐं अमेरिकी तारीख़ में पहिरियों भेरो अॻूणे सदर डोनाल्ड ट्रंप जी गिरफ़्तारी जी तस्वीर जारी। डोनाल्ड ट्रंप फर्दे जुर्म लागू थियण बाद क्लिंटन काउंटी पहुची गिरफ़्तारी पेश कई, जंहिंखे कुझु देर बाद ई आज़ाद कयो वियो। डोनाल्ड ट्रंप जी गिरफ़्तारी बाद वरितल तस्वीर बि जारी कई वई।